मुंहिंजो गुरु त पीरनि जो पीर आ, मुंहिंजो गुरु त पीरनि जो पीर आ, जंहिंजी संगत बि खंड खीर आ, जंहिंजी संगत बि खंड खीर आ, हलो त हली पेर भरे, हलो त हली पेर भरे, गुरुअ दर ते लालण दर ते झूलण दर ते, मुंहिंजो गुरु त पीरनि जो पीर आ, जंहिंजी सूरत आला सानी, जंहिंजी सूरत आला सानी हो, जंहिंजी सूरत आला सानी, जपे दुनिया जंहिंजी बाणी, हलो त हली पेर भरे, हलो त हली पेर भरे, गुरुअ दर ते झूलण दर ते लालण दर ते, मुंहिंजो गुरु त पीरनि जो पीर आ, जंहिंजी संगत बि खंड खीर आ, मुंहिंजे गुरु अवतो अवतार आ, मुंहिंजे गुरु अवतो अवतार आ, मुंहिंजे दिल जी उहा सरकार आ, मुंहिंजे दिल जी उहा सरकार आ, हो मुंहिंजे गुरु अवतो अवतार आ, मुंहिंजे गुरु अवतो अवतार, हलो त हली सत्संग ॿुधूं, हलो त हली सत्संग ॿुधूं, गुरुअ दर ते साहिब दर ते नानक दर ते झूलण दर ते बापूअ दर ते, मुंहिंजो गुरु त पीरनि जो पीर आ, जंहिंजी संगत बि खंड खीर आ, मुंहिंजी आस गुरु त पुॼाईंदो, मुंहिंजी आस गुरु त पुॼाईंदो, मुंहिंजे जीवन सां त निभाईंदो, मुंहिंजे जीवन सां त निभाईंदो, हो मुंहिंजी आस गुरु त पुॼाईंदो, मुंहिंजे जीवन सां त निभाईंदो, हलो त हली छेॼ कयूं, हलो त हली छेॼ कयूं, गुरुअ दर ते साहिब दर ते झूलण दर ते, मुंहिंजो गुरु त पीरनि जो पीर आ। अभी एक लाइन मैं बोलूंगी, वही लाइन आप रिपीट करना। यूके सिंधी समाज प्यारो, यूके सिंधी समाज प्यारो हो, यूके सिंधी समाज प्यारो, झूले हर हिकु सिंधी प्यारो, 12 महीना मौज मचे, 12 महीना मौज मचे, गुरुअ दर ते साईं दर ते विरल दर ते, मुंहिंजो गुरु त पीरनि जो पीर आ, पूरी सभ जी थींदी इच्छा, पूरी सभ जी थींदी इच्छा, करनी है ना पूरी, तो बोलिए पूरी सभ जी थींदी इच्छा, हो पूरी सभ जी थींदी इच्छा, हलो त हली पलव पायूं, हलो त हली पलव पायूं, हलो त हली अखो पायूं, हलो त हली अखो पायूं, हलो त हली अरदास कयूं, हलो त हली अरदास कयूं, गुरुअ दर ते बापूअ दर ते साईं दर ते, हो मुंहिंजो गुरु त पीरनि जो पीर आ,
जंजी संगत भी खंडे खीर हलो तहली नाम जप्यूं हलो तहली नाम जप्यूं गुरु दरते गुरु दरते गुरु दरते हरिओम। वाह 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 छा त आवाज़ आहे। अच्छा तव्हां ही ध्यानु ॾिनो हिन ते कोई बि म्यूज़िक न हो पर तॾहिं बि आवाज़ बुलंद सभिनीनि ॼणा एंजॉय कयो है न। हिकु दफ़ो वरी ज़ोरदार ताड़ियूं।